ब्रेकिंग न्यूज़ आए हैदराबाद में अवां सां शेयर कयूं पिया। सिंध अंदर जानवरनि में लंपी स्किन डिज़ीज़ के केसिस में वाधि थी रही है। सॼी सिंध में 24,948 केसिस रिपोर्ट थिया आहिनि, जॾहिं त 162 जानवर मरी चुका आहिनि। लाइव स्टॉक खाते पारां इहो ॼाणायो वियो आहे। अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। सिंध अंदर जानवरनि में लंपी स्किन डिज़ीज़ के केसिस में वाधि थी रही है। लाइव स्टॉक खाते पारां ॼाणायो वियो आहे त सॼी सिंध में 24,948 केसिस रिपोर्ट थिया आहिनि। 162 जानवर मरी विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां सां शेयर कयूं पिया। सिंध अंदर जानवरनि में लंपी स्किन बीमारी केसिस में वाधि अची रही है। सॼी सिंध में 24,948 केसिस रिपोर्ट थिया आहिनि, जॾहिं त 162 जानवर मरी चुका आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। हैदराबाद में आवाज़ न्यूज़ जो सीनियर रिपोर्टर इरफान अली बुगियो असां सां लाइन ते मौजूद है। इरफान, छा सूरतहाल आहे लंपी स्किन डिज़ीज़ के हवाले सां? जी, सॼी सिंध में गाय माल में पखियल लंपी स्किन बीमारी के केसिस में वाधि अची वई आहे। लाइव स्टॉक खाते तरफ़ां जारी कयल अंगनि अखरनि मूजिबि सॼी सिंध में 24,948 केसिस हेसि ताईं रिपोर्ट थी चुका आहिनि, जॾहिं त 162 जानवर लंपी स्किन जी बीमारीअ विघे मरी विया आहिनि। तव्हांखे ॿुधायूं त सभ खां वधीक जेके केसिस कराची में रिपोर्ट थिया आहिनि। कराची में लंपी स्किन सबबि मुतासिर जानवरनि जो तादाद 15,868 आहे, जॾहिं त ॿिए नंबर ते ठटे ज़िले में 4,399 केसिस रिपोर्ट थिया आहिनि। लाइव स्टॉक खाते मूजिबि 16,295 जेके बीमार जानवर हुआ उहे रिकवर थी चुका आहिनि ऐं 8,491 जानवर हिन वक़्तु ताईं इलाज हेठि आहिनि। जी ठीकु आहे। महिरबानी इरफान तफ़सील खां आगाह करण जे लाइ।